वफ़ाक़ी काबीना कर्ज़ वठण लाइ मोटरवेज़ ऐं हवाई अॾा गिरवी रखण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना 10 लख टन खां वधीक कणिक घुराइण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में 17 नुकाती एजेंडा ते ग़ौर कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त काबीना जे इजलास में कर्ज़ वठण लाइ मोटरवेज़ ऐं हवाई अॾा गिरवी रखण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इस्लामाबाद, लाहौर ऐं मुल्तान एयरपोर्ट्स गिरवी रखिया वेंदा। वफ़ाक़ी काबीना 10 लख टन खां वधीक कणिक घुराइण जी बि मंज़ूरी ॾिनी। इजलास में सरकारी मिल्कियतुनि एवज़ डोमेस्टिक ऐं इंटरनेशनल स्कूक बॉन्ड्स जारी करण, इस्लामाबाद जे ज़ोन 4 में घरमार इमारतूं ठाहिण ऐं सुप्रीम कोर्ट स्टाफ हाउसिंग कॉलोनी ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना लक्समबर्ग सां ॿिटी शोरियत जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तानी या शोरियत बि रखी सघंदा। वफ़ाक़ी काबीना सेबको जे CEO जी मुक़ररी ऐं PIA चेयरमैन जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। असलम ख़ान खे PIA जो नओं चेयरमैन मुक़ररु कयो वियो। काबीना इजलास में बना कयल हथियारनि जे लाइसेंस ऐं कार्टल होटल कराची जे मुंतक़िली जो मामलो मुलतवी कयो वियो आहे। इजलास में पब्लिक प्रॉपर्टी इंक्रोचमेंट बिल 2021 जी मंज़ूरी ॾिनी वई। सखर इलेक्ट्रिक कंपनी जे CEO जी मुक़ररी मुलतवी कई वई।